भोजदार वॾा वेझो ॻोठाणनि चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतिज़ामिया जी बेध्यानी ख़िलाफ़ बुनियादी सहूलतूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठाणनि ज़हीर अब्बास ऐं मुंशी बचल सूदो ॿियनि जी अॻवाणी में मुज़ाहिरो करे इख़्तियारनि ख़िलाफ़ रहियो। इन मौक़े ते हुननि चयो त तक जा चूंडियल नुमाइंदा वोट वठी गुम थी विया, जंहिं सबबु हू रोडनि, स्कूलनि, बिजली ऐं पीअण जे साफ़ पाणी जी सहूलत खां महरूम आहिनि। असां वज़ीर आला सिंध खे अपील थो कयां त असां वटि हिन तक जा नुमाइंदा जेके वोट वठी विया, अॼु ॾींहं ते असांजे न लड़नि, असां मौत वारी ज़िंदगी गुज़ारिया आहियूं। बोज़ार वॾा खां वठी सुई के ते असांजो रोड ज़बून थी वियो आहे। केतिरा ई माण्हू मरीज़ वीचारा अधमा थी था वञनि, जेके मिसकिन पंहिंजे घर खपाए वॾनि इस्पतालुनि था पहुचाइनि, का बि असांखे सहूलियत न मिली आहे। संदन चवणु हो त स्कूल न आहिनि, तंहिं करे संदसि बचा वॾा थी हथियार खणनि आवाम जी ज़िंदगी नासूर बणाए सघनि था। असांजी अपील आहे ख़ुदा कान तव्हांखे बिलावल साहब त पंहिंजे वर्करनि जी, पंहिंजे कारकुननि जी हिन महिल हेॾियूं बरसातियूं आहिनि त उनजी मालिकी करे असांजा फसल तबाह थिया आहिनि। हुन इख़्तियारनि खे अपील कई त नोटिस वठी सदन जाइज़ मसइला हल करे परेशानियुनि खे घटायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk